औज़ुबिल्लाहिमिनश्शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ये त मां नादर अली पिताफ़ी आहियां। अॻे पहिरियों मां खे जेको आहे टॉपिक जो खयो स्ट्रक्चर ऑफ एटम उहो डिफाइन कयो हुयो। अॼु जेको असांजो टॉपिक आहे एटॉमिक नंबर एंड एटॉमिक मास। पहिरियों जेको आहे असां डेफिनेशन कंदासीं एटॉमिक नंबर जी, जेके मतिलबु कि एटम हूंदो आहे द नंबर ऑफ द प्रोटॉन प्रेजेंट इन न्यूक्लियस दैट इज़ कॉल्ड एटॉमिक नंबर। उन खे छा चवंदा आहियूं? एटॉमिक नंबर। मिसाल तरह असां को बि एटम खयूं था कार्बन, उनमें जेके आहिनि असांजा प्रोटॉन घणा हूंदा आहिनि? 6। उहे प्रोटॉन छा में थींदा आहिनि? उहे असां जेके एटम जो हूंदो आहे उहो न्यूक्लियस, उन में जेके आहिनि 6 जेके आहिनि प्रोटॉन थींदा आहिनि। उहे असांजा 6 प्रोटॉन थींदा आहिनि। असां उन खे प्रोटॉननि खे छा चवंदा आहियूं? एटॉमिक नंबर। जेके बि मतिलबु कि उन जे न्यूक्लियस में जेतिरा बि प्रोटॉन हूंदा असां उन खे चवंदा आहियूं एटॉमिक नंबर। मतिलबु कि कार्बन जा जेके आहिनि उहे 6 आहिनि, उहे असांजो 6 छा थियो? एटॉमिक नंबर थियो। असां जेको एटॉमिक नंबर जी जेकी निशानी आहे, इट इज़ डिनोटेड बाय ज़ेड। असां जेको आहे एटॉमिक नंबर खे जेको शो कंदा आहियूं, इट इज़ डिनोटेड बाय ज़ेड। इन जेकी सिंबल आहे मतिलबु कि ज़ेड आहे, जंहिं सां असां इनखे एटॉमिक नंबर खे शो कंदा आहियूं। ऐं वधीक मां इहो बि ॿुधाए छॾियां त को बि जेको एटम हूंदो आहे उन में जेको आहे प्रोटॉनन्स जो तादादु ऐं इलेक्ट्रॉननि जो तादादु जेको हूंदो आहे सेम हूंदो आहे। तंहिं करे जेको आहे एटम हमेशह इलेक्ट्रिकली न्यूट्रल हूंदो आहे। एटम हमेशह इलेक्ट्रिकली न्यूट्रल हूंदो आहे। जेको एटॉमिक नंबर आहे कार्बन जो 6 आहे, उहो न्यूक्लियस में जेको आहे उन में प्रोटॉन बि 6 थींदा आहिनि। उहो जेको आहे उन खे असां उन जेके प्रोटॉननि जो तादादु हूंदो आहे उन खे शो कंदा आहियूं एटॉमिक नंबर सां। ऐं उन खां जेकी सिंबल आहे ज़ेड आहे। ऐं उन खां पोइ वरी असां डिफाइन कंदासीं एटॉमिक मास। एटॉमिक मास उहो हूंदो आहे द टोटल नंबर ऑफ द प्रोटॉन एंड न्यूट्रॉन प्रेजेंट इन एटम दैट इज़ कॉल्ड एटॉमिक मास। यानी जेतिरो बि मतिलबु कि जेको बि न्यूक्लियस हूंदो आहे उन में मौजूदु प्रोटॉनन्स ऐं न्यूट्रॉन्स जो तादादु जेको आहे असां सम कंदा आहियूं त असांखे जेको आहे मिलंदो आहे एटॉमिक मास मिलंदो आहे। यानी कि असां को बि हिकिड़ो एटम खणूं था कार्बन, उनमें छा आहिनि? 6 जेके आहिनि प्रोटॉन आहिनि। साॻी एटम में जेके आहिनि 6 न्यूट्रॉन हूंदा आहिनि। इन्हनि खे असां जेकॾहिं सम कंदासीं त उहो असांजो जेको हूंदो उहो छा हूंदो? एटॉमिक मासिस। यानी एटॉमिक मासिस जो तादादु घणो थींदो वञे? 12 थींदो। यानी कि असां एटॉमिक मास जेको हूंदो आहे, जो एटॉमिक मास जो फार्मूलो थींदो आहे वञी सम ऑफ द प्रोटॉन्स न्यूट्रॉन्स। यानी कि असांजो जेको एटॉमिक मास हूंदो आहे सम ऑफ द प्रोटॉन्स ऐं न्यूट्रॉन्स। जेको मतिलबु कि कंहिं बि एटम जे जेके न्यूक्लियस में जेतिरा प्रोटॉन हूंदा, जेतिरा मतिलबु कि इलेक्ट्रॉन उन्हनि खे असां सम कंदासीं त उहो असांखे जवाबु मिलंदो एटॉमिक मास। हिकु एटॉमिक मास जी सिंबल आहे उहा असां जेकी शो कंदा आहियूं ए सां। ऐं जेको आहे इहो असांजो अॼु जो टॉपिक हुयो।